अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर 14 जुलाई ऐं सुबुह जा 10:15 थिया आहिनि। हाणे ज़हरा कमु करे हली वई ऐं मूं सोचियो त भला इतां ई मां व्लॉग जी इब्तिदा करे वठां। ॾाढो प्यारो झुड़ालो ॾींहुं आहे ऐं मिठियूं ॿोलियूं त पखियुनि जूं आहिनि ई आहिनि ऐं पखियुनि जी उॾाम ऐं झुड़नि जी बि उॾाम आहे माशाल्लाह। सो ॾाढो ख़ूबसूरत मंज़र आहे, ख़ूबसूरत फीलिंग आहे। हीअ ॾिसो, ॻाल्हाए न भला। ये ॾिसो केॾो प्यारो नंढड़ो क्यूट पखी आहे, हिन जो आवाज़ु केॾो मिठो अथसि। सो बहरहाल इहे अल्हम्दुलिल्लाह इहे नज़ारा रोज़ु ॾिसण जे लाइ असांखे मिलंदा आहिनि। उस जो इहो हाल आहे त कंहिं महिल अचे थी वञे थी, छो त झुड़ मूव था कनि, त कंहिं महिल उस थी वञे, कंहिं महिल छांव थी वञे ऐं माशाल्लाह हैप्पी हेल्दी प्लांट्स ऐं उन सां गॾु गॾु मां बि हैप्पी अल्हम्दुलिल्लाह हेल्दी बावजूदु इलाही सारे इश्यूज़ जे। हमेशह शुक्र करणु घुरिजे, छो त बहरहाल जॾहिं असां थोरी घणी कंहिं तकलीफ़ में बि आहियूं त घणनि खां पोइ बि चङा आहियूं, घणनि खां पोइ बि सुखिया आहियूं, त असांखे हमेशह शुक्रगुज़ारी में रहणु घुरिजे। सो अॼु बिज़ी ॾींहुं आहे ॾाढो, मूंखे ॿाहिरि जा इलाही सारा कम आहिनि, उहो लिस्ट ठाहे रखी अथमि। हिकु दफ़ो निकिरंदमि त पोइ वञी सभु कम उहे करे पोइ मोटंदमि इंशाअल्लाह। ऐं ईअं हिन जीअं सुराण जो चश्मो भॼी पियो आहे, मिसाल जे तौर ते हिकिड़े पेपर जो प्रिंट कढाइणो आहे ऐं कुझु मूंखे बिनाशिम ते कमु आहे ऐं हिकिड़ो रओ पीको लाइ ॾिनल आहे। कल्ह संडे हो त मार्केट बंदि हो त न वयमि। ईअं माना अहिड़े क़िस्म जा घर जा आम रेगुलर कम 3-4 आहिनि जेके मूंखे करणा आहिनि, त उहे सभु करे पोइ ईंदमि इंशाअल्लाह। ऐं उनखां अलावा हाणे सोचां थी त दुकान त अञा खुलिया न हूंदा जो मां ॿाहिरि वञा, स्पेशली प्रिंट वारो फ़ोटो कॉपी वारो त 11 खां पोइ ई खुलंदो आहे, बल्कि 12 बजे खुलंदो आहे। त हिन महिल मां सोचां थी त थोरो बोड़ चाढ़े छॾियां। गुआर राति जो सुराण कटे छॾी त उहा पई आहे, उनखे बॉइल करण लाइ रखंदमि, दाग वाग करे मसालो ठाहे छॾींदमि। चिकन में न आहे घर में, चिकन वारे खे कॉल कंदमि त उहो ॾेई वेंदो। सो इहा सूरत हाल आहे हिन महिल ताईं। बाक़ी हाणे ॾिसूं था त सॼो ॾींहुं कीअं थो गुज़रे ऐं मां तव्हां सां छा छा शेयर करे थी सघां, उहो इंशाअल्लाह तव्हां सां ज़रूरु शेयर कबो। सो ॾिसूं, शुरू था कयूं बुर्ची खाने खां। माशाल्लाह मसालो ज़बरदस्त तयारु आहे ऐं उन सां गॾु गॾु चिकन वारे खे मां कॉल करे छॾियो आहे। जीअं ई उहो चिकन मोकिलींदो त बोड़ खे प्रोसेस कंदमि। ऐं हिते गुआर बि तक़रीबन बॉइल थी वई आहे, हिन जी बाहि बंदि थी कयां, गरम पाणी में अञा पई हूंदी त वधीक नरम थी वेंदी। ऐं फ़िलहालु मूंखे वेट करिणो आहे 11 थिया आहिनि, जेसिताईं दुकान खुलनि त पोइ मां ॿाहिरि वञा। हिकु थियो आहे पूरो ऐं मां हाणे ॿाहिरां आई आहियां। पोयां चिकन वारो चिकन बि ॾेई वियो, इहो हाणे धोईंदमि, साफ़ु कंदमि ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके बि ॿाहिरियां कम हुया उहे सभु करे आहिनि, कुझु बि रहिजी न वियो आहे, शुक्र आहे रब जो। सो हाणे मां हिनखे रखंदमि वापसि बाहि ते, चिकन हिन में भुञंदमि ऐं पोइ गुआर विझी ऐं सिलसिलो अॻियां हलंदो ऐं मानी बि पचाईंदमि गॾु गॾु, त जीअं पघर ऐं गर्मीअ वारो सॼो कमु ख़तमु करे पोइ मां वञी वेंदी नमाज़ जी तयारी कयां। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 15 जुलाई ट्यूसडे, सुबुह जा तक़रीबन 8:45 थिया आहिनि। माशाल्लाह 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 मिठियूं ॿोलियूं प्यारनि पखियुनि जूं। ऐं कल्ह मूंखे टाइम न मिलियो सफ़ा, माशाल्लाह कल्ह मां व्लॉग कंप्लीट न करे सघियमि, थोरी रिकॉर्डिंग कई उनखां पोइ बसि त उहो रहिजी वियो उते ई। सो मूं चयो त अॼु कंटिन्यू थी कयां उन साॻे खे ई। माशाल्लाह एॾी त बहार आयल आहे हिन में ॾाढ़ुनि जी, जंहिंजी का इंतिहा न आहे। हिकिड़ो परे परे ॾाढ़ूं आहे, उहो रेड बि थियो आहे। सो आयमि मथे, कुझु कमु हुयो ज़रूरी, त मूं सोचियो त भला हितां ई व्लॉग बि स्टार्ट कयां, छो त कमु त खुटंदो न। ऐं घणो करे कमु अॼुकल्ह मूंखे अहिड़ा आहिनि जेके शेयर छा कयां, उन में शेयर करण जो कुझु बि न आहे। सो ॾेखारींदी तव्हांखे त अॼु मूंखे छा करिणो आहे। सो अॼु हिन संदल ते जेको सामान आहे उहो मूंखे हटाइणो आहे ऐं रखिणो आहे पंहिंजी प्रॉपर जाइ ते। ऐं कुझु सामान खाननि मां मूंखे कढिणो आहे, कुझु खाननि जी कॿट जी थोरी सेटिंग करणी आहे, छो त ईअं छॾे ॾियूं त पोइ छॾिजी थो वञे। तंहिंजे करे अॼु मां चाहियां थी त इन कम खे मां थोरो टाइम ॾियां। सो मां हिते प्रॉपरली चवां, जीअं असां चवंदा कुझु खोटड़ा कंदमि। सो खोटड़ा शुरू आहिनि। 12:30 थी चुका आहिनि। हिते मां मसालो ठाहियो आहे बोड़ जे लाइ। चणनि जी दाल बॉइल थी थिए ऐं इन विच में मां ॿाहिरां बि थी आयमि, सुराण जो चश्मो थियणो ॾिनो त उहो खणणु वञिणो मूंखे। ऐं मूं वटि आहे हीअ
लूणक फ्रीज़ थियल ऐं हीअ आहे चिकन जी यखनी। इहा यखनी ऐं लूणक ॿई मां हिन दाल में विझंदमि। ऐं अक्सर चिकन जी जेका यखनी बचंदी त मां कंहिं न कंहिं या त चांवर पचाए छॾींदी आहियां उन में, या दालियुनि में, उहो ॾाढो टेस्ट सुठो ॾींदी आहे। या का भाॼी हुजे जीअं पालक पटाटा, त अहिड़े क़िस्म सां। त अॼु बि हीअ लूणक आहे मूं वटि फ्रीज़ थियल, त दाल लूणक में हे मां चिकन जी यखनी शामिलु कंदमि। सो लंच जी तयारी थी रही आहे। राति जी मानी जी तयारी आहे। दाल जेका तयारु आहे हिनखे सिर्फ़ु धाणा विझणा आहिनि ऐं हिते पचे थो चिकन। राति जी मानी ते कोई आहे असांजे घर में माशाल्लाह, त उनजे लाइ तयारी थी थिए। ऐं हिते चांवर। सो असल में छा आहे, मुंहिंजी भेण जी तबियत ख़राबु आहे, त असांखे ॿाहिरि ॾाढो टाइम थो लॻी वञे डॉक्टर ऐं हॉस्पिटल ऐं अहिड़नि चकरनि में, तंहिंजे करे मां घणो कुझु फ़िलहालु रिकॉर्ड न करे सघी आहियां। ऐं हूअं बि मां कुझु अहिड़े कम में बिज़ी आहियां जेको तव्हांखे हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ इंशाल्लाह ॿुधाए छॾींदमि। सो अॼु जो व्लॉग कुल एतिरो ई आहे। तव्हांखां मोकिलायां थी हिन व्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इंशाल्लाह असां वरी कंहिं बि नए व्लॉग में मिलंदासीं, कंहिं बि ईंदड़ व्लॉग में मिलंदासीं। सो तेसिताईं मां तव्हांखां मोकिलायां थी। फ़िलहालु इजाज़त ॾियो। सो नए व्लॉग ताईं, नेक्स्ट व्लॉग ताईं, अल्लाह वाही।